इस्लाम कोर्ट में पीपी तरफां बिलावल भुट्टो ज़रदारी जे 23 अक्टूबर ते ऐलानियल जलसे जूं तयारियूं तेज़ कयूं वयूं आहिनि। पीपीएम ने डॉक्टर महेश कुमार मलाणी जी सदारत हेठि अहम गॾिजाणी थी, जंहिं में अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर महेश कुमार मलाणी चयो त क़यादत हमेशा अथर पार्क खे वधीक अहमियत ॾिनी आहे, तंहिं करे 23 अक्टूबर ते थींदड़ जलसे खे कामयाब करणो आहे। इस्लाम कोर्ट में 23 अक्टूबर ते हिते इस्लाम कोर्ट में अचे थो। इन एज़ाज़ खे बख़्शण जे हवाले सां असांजो फ़र्ज़ थिए थो त असीं इहो जलसो कामयाबु करायूं। हमेशह जॾहिं बि असांजी क़यादत जा जलसा हिते फर्क में थींदा आहिनि, उहे कामयाबु थींदा आहिनि। एमपीए फ़कीर शेर मोहम्मद बलालाणी, ज्ञानचंद थाराणी ऐं ॿियनि जो चवणु हो त पीपी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। सिहत समेत हर शोबे में आवाम खे सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी माण्हुनि जी पार्टी आहे, माण्हुनि सां मोहबत थी करे उहो पंहिंजे महदूद वसाइल मां माण्हुनि जी ख़िदमत करे थी ऐं ख़ासि तौर ते असां थरेन सां। अॻवाननि चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी नाकाम हुकुमराननि मां जान छॾाइण लाइ ऐलान जंग कयो आहे, जंहिं जी शुरूआति थर ऐं इस्लाम कोर्ट खां थी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk